हिते असां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। इंडस हाईवे ते सुजुकी ऐं कार में टक्कर थी पियो आहे, नींगर फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, सनमा असां शेयर कयूं पिया। इंडस हाईवे ते सुजुकी ऐं कार में टक्कर थियो आहे, हादसे में नींगर फौत थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, सनमा इंडस हाईवे ते सुजुकी ऐं कार में टक्कर थियो आहे, हादसे में नींगर फौत थी वियो आहे। सनमा अव्हांखे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। इंडस हाईवे ते सुजुकी ऐं कार में टक्कर जे नतीजे में नींगर हयाती विञाए वेठो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। सन वेझो इंडस हाईवे ते सुजुकी ऐं कार में टक्कर थी पियो, नींगर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सनमा आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सागर सोलंकी खां। जी सागर, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी, सन वेझो मांजन थाणे जी हद इंडस हाईवे रोड ते लाखा स्टाफ वटि हैदराबाद का सन वींदड़ सुजुकी ऐं सेवण का हैदराबाद वींदड़ कार में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में सनवासी नौजवान सजाद पलीजो ऐं नींगर 15 वरियनि जो यासीन पलीजो सख़्तु ज़ख़्मी थी पिया। वाटड़ू मुसाफ़िरनि ॿिन्हिनि ज़ख़्मियुनि खे गंती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल पहुचायो, जिते मौजूदु डॉक्टर नींगर यासीन खे गंती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो, जिते नींगर ज़ख़्मनि जी सट न सहंदे पहुती वियो। पोती नींगर जो लाश घर पहुचंदे कोराम अची वियो, जॾहिं सागर सोलंकी अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।